मोहम्मद उस्मान चन्ना उन वक़्त में उन दौर में सहाफ़त कई जॾहिं आमिरती दौर हूंदा हुआ। सहाफ़त करणु हिकिड़ो सम्झो त तमामु मुश्किल कमु हूंदो हो। मोहम्मद उस्मान चन्ना उन दौर में सहाफ़त कई ऐं हुन जी जेका सॼी सहाफ़ती कैरियर आहे उहो हिकिड़ो माना बेदाग़ रहियो आहे। उन्हनि ते कॾहिं बि अहिड़ा के इल्ज़ाम या न रहिया। पाण ईमानदारीअ सां पंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़ारी। मोहम्मद उस्मान चन्ना सहाफ़ीअ सां गॾोगॾु हिकिड़ो तमामु बहितरीनु लेखक बि हो। पाण जिस्मानी तौरु माज़ूर हूंदो हो, तंहिंजे करे इहा हिकिड़ी अनोखी शइ हूंदी त हिकु माज़ूर थी करे सहाफ़ती फ़र्ज़ सरअंजाम ॾींदो हो। पाण जॾहिं बि माज़ूरनि जो आलमी ॾींहुं ईंदो हो 3 डिसंबर त उन ॾींहं ते हू पंहिंजा कालम आर्टिकल मुख़्तलिफ़ अख़बारुनि में जेको आहे सो मोकिलींदा हुआ। माज़ूरनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे उजागर कंदा हुआ। मोहम्मद उस्मान जी जेका सहाफ़ती ज़िंदगी आहे असां ॿियनि सहाफ़ियुनि लाइ हिकिड़ो मिसाल आहे त असीं कीअं जेको आहे सो समाज में अहिड़ो किरदारु अदा कयूं जो असांखे सुठनि लफ़्ज़नि सां यादि कयो वञे। तंहिंजे करे अॼु असीं पहिरीं वरसीअ जे मौक़े ते मोहम्मद उस्मान चन्ना खे ज़बरदस्त ख़िराज तहसीन पेश कयूं था ऐं असीं इहा उमेद कयूं था त जेके ॿिया नौजवान आहिनि उन्हनि जी ईमानदारी ऐं उन्हनि जी जेका कमिटमेंट वारी सहाफ़त आहे उहो रस्तो अपनाइनि त जीअं समाज में उन्हनि खे जॾहिं हू इन दुनिया में न रहनि त उन्हनि खे सुठनि लफ़्ज़नि सां यादि कयो वञे।